राधण में बदमनी जो राज बरक़रार गुज़र ॾींहुं राधण थाणे जी हद मां फुर जूं 5 वारदातूं थियूं आहिनि। अवाम कारोबारी माण्हुनि बेयक़ीनी गैर तहफ़्फ़ुज़ जो शिकार सबबि सियासी समाजी अॻवान कारोबारी ऐं शहरी घरनि खां निकिरी थाणे ते पहुता, जिते SHO राधण अल्लाह बचाए शाहोक जे घेराव करे पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते GDA अॻवान मीर मज़हर ख़ान जतियाल, एडवोकेट एजाज़ ख़ान जानवरी, फ़क़ीर साबिर हुसैन राधण, नज़र सोलंगी, SHO राधण अल्लाह बचाए शाहोक खे बदमनी ते ज़ाब्तो आणण ऐं ॾोह जे वापसि करण लाइ सख़्त पुछाणो कयो वियो। SHO चयो त मूंखे कुझु वक़्तु ॾियो, असां अॻु बि ॾोहारियुनि ख़िलाफ़ एक्शन कयो आहे, हाणे पोइ हू कानून खां न बची सघंदा। पुलिस नफ़री घटि हुजण सबबि तकलीफ़ूं पेश अचनि पियूं। मक़ामी पुलिस मुक़ररु हुजण सबबि मूंखां तावन नथी करे ऐं शहरी ऐं मीडिया तावन करे ॾोहारियुनि खे बख़्श न कंदसि। शहरियुनि पारां खेसि 24 कलाकनि जी मोहलत 2 ॾींहंनि खां पोइ शटर बंदि हड़ताल करे राधण मेन रोड ते धरणो हंयो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।